औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह ला युहिब्बु मन कान मुख्तालन फ़ख़ूरा। सिपारो नंबर 5 सूरह निसा रुकू नंबर 3। बेशक अल्लाह ताला तकब्बुर कंदड़ पाण भाईंदड़ खे दोस्त न रखंदो आहे। सखावत इनायत ऐं निवड़त सुठो आ अमल, तकब्बुर वॾाई हसद ऐं बुरो आ बुख़ुल। तकब्बुर कावड़ ऐं हसद जे बारे में ही आयत तव्हांखे ॿुधाई आहे। हर तबके खे तकब्बुर वकोड़े वियो आहे सवाइ उन्हनि जे जिन खे अल्लाह बचायो। तकब्बुर तमामु बुछड़ी शइ आहे जो इंसान खे वॾे रुतबे खां बि किराए छॾींदी आहे। शैतान खे जन्नत मां तकब्बुर ई कढायो ऐं अबदी जहन्नम में बणाए छॾियो। तकब्बुर अज़ाज़ील राह ख्वार कर्द, बज़नदान लानत गिरफ़्तार कर। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद गिरामी आहे त जेको बि तकब्बुर कंदो तंहिंखे अल्लाह ताला हेठि केरे छॾींदो। तंहिं करे मुतकब्बिर माण्हू अगरचे पाण खे वॾे रुतबे वारो भल सम्झे, मगर माण्हू वटि कुते ऐं झंगली जानवर खां बि वधीक ज़लील ऐं ख़्वार हूंदो। मिशकात शरीफ़ जी हदीस आहे, सुफ़ो नंबर 434। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिंजी दिलि में नंढी किविल जे ज़रे बराबर बि तकब्बुर हूंदो त उहो जन्नत में दाख़िल न थींदो। 433 सुफ़ो नंबर मिशकात शरीफ़, ला यदखुलुल जन्नत इंसानुन फी क़ल्बिही मिस्काल हब्बतिन मिन ख़र्दलिन मिन किबर। मुसनद अहमद, वो इंसान जन्नत में दाख़िल न थींदो जंहिंजे दिलि में आहर जे दाणे जेतिरी बि वॾाई हूंदी। तकब्बुर माण्हू पाण खां ॿिए खे हक़ीर सम्झण ॿियनि माण्हुनि खे। हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त 3 शयूं इंसान खे तबाह करण वारियूं आहिनि। हिकु हिर्स जंहिंजी ताबेदारी कई वञे, ॿियो ख़्वाहिश नफ़्सानी जंहिंजी पैरवी कई वञे, ऐं टियों पाण भाइण। ही ॻाल्हि पाण भाइण मां आहे जो पंहिंजे वातां पंहिंजी तारीफ़ करे, पंहिंजी बुज़ुर्गी कमालात बयान करे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां खणी गुनाह न बि कयो, मगर इन हूंदे बि मूंखे तव्हां मां अहिड़ी शइ जो भउ आहे जा उन खां बि वधीक तमामु वॾी ख़तरे वारी शइ आहे। इहो आहे पाण भाइण ऐं पाण पढ़ाइण। सो पाण खे पाण पढ़ाइण खां बचायो। इरशाद रब्बानी आहे, इन्नल्लाह ला युहिब्बु मन कान मुख्तालन फ़ख़ूरा। सिपारो नंबर 5 सूरह निसा रुकू नंबर 3। बेशक अल्लाह ताला तकब्बुर कंदड़ पाण भाईंदड़ खे दोस्त न रखंदो आहे। खुद पढ़ाइण आहे शैतानी धंधो, मुड़ुस माण्हू पाण खे पियो घटि कंदो। तकब्बुर जे मुक़ाबले में तवाज़ु, निवड़त यानी हक़ खे क़बूल करण ऐं माण्हुनि जी संदन इज़्ज़त आहर क़दुरु करण। हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान मुबारक आहे, मिशकात शरीफ़ जी हदीस 424 नंबर सुफ़ो, अंज़िलुन नास मनाज़िलहुम। हर हिकु माण्हूअ खे पंहिंजो पंहिंजो मक़ाम ॾियो। तवाज़ु इहा तमामु भली ख़ूबी आहे, हर इंसान में इहा हुअणु घुरिजे। इन सबब जे करे अल्लाह ताला बाने जा दर्जा बुलंद फरमाए। मन तवादअ लिल्लाहि रफ़अहुल्लाह। मिशकात शरीफ़ जी हदीस, बाने खे तकब्बुर करणु हराम आहे, छो त तकब्बुर रब ताला खे ई लाइक़ु आहे ऐं संदन मख़सूस सिफ़त आहे। ख़ुदारा तकब्बुर खां पासो कयो, सिखो न्याज़ निवड़त छॾे ॾियो जलाल। सुभान अल्लाह।